वारनि खे जंहिं ही मेड़ाको घुरायो आहे ऐं जसो जे शेख अब्दुल्ला कोस्तानी खे जंहिं मोहबतूं ऐं मुल्कूं किताब तरतीब ॾिनो ऐं जसो जे ऑर्गेनाइज़िंग कमेटी वारनि खे जंहिं हिन सॼे काज खे तरतीब ॾियण में पंहिंजो किरदारु अदा कयो। साईं मुंहिंजा अॼु न होता कुन में तालिब तवारीन आदेसी उठी विया मड़ियूं मुंहुं मारीन जे जीअ खे जियारीन से लाहू थी लॾे विया। साईं मुंहिंजा कमर कोस्तानी साईं कमर कोस्तानी रुगो कमर कोस्तानी न पर जेकॾहिं साईं कमर कोस्तानी कोस्तान जो हिकिड़ो शाइर लाफानी हुयो ऐं आहे जेको थाणे कुला खान जे ज़रखरेद जाबलू पट्टीअ में पैदा थियो छाकाणि त उहो उनजो पैदाइशी हक़ु हुयो। कमर पंहिंजे पैदा थियण सां ई पंहिंजूं मंज़िलूं तइ कंदो पछाड़ीअ ते पहुतो जीअं कमर कंदो आहे कमर माना चंड पहिरीं तारीख़ वारो चंड 7 तारीख़ वारो चंड 14 तारीख़ वारो चंड ईअं पंहिंजूं मंज़िलूं तइ कंदो आहे तीअं साईं कमर कोस्तानी बि पंहिंजूं मंज़िलूं तइ कंदो पछाड़ीअ ते पहुतो। साईं कमर कोस्तानी पंहिंजे शाइरीअ में अवाम सां मुखातिब थींदे चवे थो त पंहिंजे रब सां मोहबत जो इज़हार कयो ऐं पंहिंजे रब खे यादि कयो। अलाह खे यादि कयो तूं आहीं रब सभिनि जो असीं तोखे था यादि कयूं। वरी फरमाए थो असांखे बाज तुंहिंजी घुरिजे तूं आहीं रब सभिनि जो। वरी हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में फरमाए थो त ए मोमिन मायूस न थी तूं ख़ुदा खां ए मोमिन न मायूस थी तूं ख़ुदा खां मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मिली सभु वञे थो। वरी अवाम खे चवे थो माहौल खे चवे थो बुलाखान वारनि खे चवे थो त पंहिंजा स्कूल इदारा बहितर बणायूं। जेकॾहिं असांजो नसुल पढ़ी पवंदो त असां अणसदी तरह ग़ुलामीअ मां आज़ादु थी वेंदासीं। उहा ग़ुलामी ज़हनी हुजे या जिस्मानी हुजे। साईं पंहिंजी शाइरीअ में अहिड़ो शऊर ॾिनो आहे। असांजो कमु आहे त असां साईं जी शाइरीअ खे पढ़ी सम्झी ऐं उन जे ॾसियल राह ते अमल कंदे अॻिते वधूं। नौजवाननि खे बि पढ़ण लाइ हिमत अफ़ज़ाई ॾिए थो त पोड़नि पकड़नि खे बि पढ़ण जे लाइ हिमत अफ़ज़ाई ॾिए थो। वॾनि खे चवे थो त अव्हां खे बि पढ़णो आहे जीअं वाड़ तारा गोल तारा पढ़ंदा हाणे ॾाढ़ीअ वारा। पंहिंजी शाइरी में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पैगाम ॾींदो आयो आहे। असांखे उन ते अमल करण जी ज़रूरत आहे। वरी शागिर्दनि खे चवे थो त ॿारो कलम सां प्यार रखो जो सभिनि खे करे होशियार कलम। वरी चए थो त सिंधु नक्शो कढो कलम सां ऐं साह सां उनखे सांढे रखो। वठिजो वैरीअ खां वहिंवार ॿारो कलम सां रखिजो प्यार। वरी साईं कमर पंहिंजी शाइरीअ में समाज खे ॿुधाए थो त आज़ादी छा थींदी आहे। आज़ादी छा थींदी आहे हाणे हीअं सां ॿुधो हंडाए जंहिंमें पंहिंजी माना शाइरीअ में पंहिंजे मिटी वतन गुल चमन घर घाट रस्ता वाट सदूं सोचूं नक्शो हदूं खेत माग गीत राग दरिया पाणी पोखूं खांबाटी रातियूं ॾींहं नाद नीअं बनियूं वाह लाह गाह। इहो हुन पंहिंजे लफ़्ज़नि जो इज़हार कयो आहे। अंदाज़ बयानु आहे हुनजे शाइरीअ जो
जिन जे लफ़्ज़नि सां हुन पंहिंजी शाइरीअ खे ख़ूबसूरती बख़्शी आहे ऐं लफ़्ज़नि जी चूंड करे असां ते हुनखे पहुचायो अथई। पखी ॿोलियूं माउ लोलियूं जबल घेड़ माण्हू मेड़ माल वाड़ ॿोली किताब सुवाल जवाब रूह रात प्यार चात पटका पोतियूं अजरक टोपियूं पोखूं अन्न उपत धन मोहबत प्यार कावड़ मयार रोअण खिलण परचण रुसण गम ख़ुशियूं भाकर चुमियूं। ख़ासि करे साईं सरवर जे खाधो खुराक कपिड़ो पोशाक वाणो धणो खीर मखण मतिलबु त साईं कमर कोसानी असांखे ज़िंदगी गुज़ारण लाइ बहितरीन नुस्ख़ो ॾेई वियो आहे त हणणु हकलणु ॿेली सारण इहो मांझियाई मरक। मतिलबु त साईं हर मौज़ूअ ते शाइरी करे हिकिड़े सुठे शाइर हुजण जो हक़ु अदा कयो आहे ऐं असांखे घुरिजे त साईंअ जे ॾसियल ऐं छॾियल राह ते हलंदे अमल कंदे पंहिंजी ज़िंदगी खे बहितर ॾियणु ऐं कोस्टम वारनि खे वरी बि जस हुजे हिन बहितर प्रोग्राम करण ते ख़ासि करे साईं हसीन ऐं अलमेरान वारनि खे तव्हां सभिनी जा थोरा महिरबानियूं। अस्सलाम वालेकुम।